Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. कराची जिला के गुलिस्तानी जौहर में हथियारबंदन हथा सिंध बार काउंसिल जो सेक्रेटरी जनरल इरफान महर कतल पुलिस मौजूद एडवोकेट इरफान महर कार ते ॿारनि खे स्कूल छॾे वापस वञी रहियो हो त मोटरसाइकिल सवार हथियारबंदन मथस फायरिंग कई। टाइम न्यूज़ वाक़े जा CCTV फुटेज हथ करे वरिता। फुटेजिस में मोटरसाइकिल सवार ॿिनि जवाबदारनि खे वकील मथां फायरिंग कंदे ॾिसी सघिजे थो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल वकील जो मर्द अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुखनि में जांच जारी आहे। सिंध बार काउंसिल तरफ़ां वकील जे क़त्ल जी मुज़म्मत अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। मलीर जी मेमणगोठ पुलिस शहीद नाज़िम जोखियो केस में का बि अॻु भराई न कई आहे। 6 जवाबदारनि पाण मुरादो गिरफ़्तारी पेश कई। पुलिस न्याज़ सालार ऐं अहमद शोरो खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। शहीद नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त IG सिंध ऐं बिलावल असांखे तहफ़ुज़ ॾेई शहीद जे क़त्ल में मुलविस रूपोश जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए। गुड्डू भरसां हफ़्तो अॻु परणल नारी पीउ हथां कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल। ॻोठ रामन मज़ारी में जवाबदार मिठो चाचड़ पंहिंजी धीउ लाल ख़ातून खे घुटा ॾेई क़त्ल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूला जो लाश अस्पताल मुंतक़िल। रामती में शर धूंदो तकरार तां मारिजी वियल 3 ॼणनि जो 3 ॾींहनि बाद क़त्ल केस दाख़िल। बदअमनी ते कंट्रोल न करण ते रामती थाणे जे SHO अयूब डोगर खे हटायो वियो। FIR में ॿिन्ही धुरियुनि जा 15 माण्हू नामज़द। पुलिस तरफ़ां केस में नामज़द जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण सबबि धुरियुनि में छिकताण बदस्तूर बरक़रार। वधीक रतो छाण जो ख़दशो। 3 ॾींहं अॻु धुरियुनि में छिकताण सबबि 3 ॼणा क़त्ल ऐं औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। इलाइक़े खे 4 पुलिस थाणा लॻण बावजूदि पुलिस लाश खणाइण लाइ 6 कलाकनि खां पोइ पहुती हुई। FIA सखर जो कश्मीर में निजी कंपनी जी मोबाइल फ्रेंचाइज़ ते छापो। 4 ॼणा गिरफ़्तार। FIA जो चवणु आहे त गिरफ़्तार थियलनि में सुनील कुमार, महबूब शर, अहमद सूमरो ऐं नाज़ुक सोलंगी शामिल आहिनि। FIA गिरफ़्तारी जा कारण न ॿुधाया। सिंधु तुम्हें साहो असांजो जमालो 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 तो नहीं आवे साहो असांजो जमालो जमालो जमालो। हे सिंध असांजी जीजल अमाए। सिंध सकाफ़त 5000 साल अॻु पुराणी आहे। में साह असांजो सिंधु तो सां चाह असांजो। 5 डिसंबर ते असां भरपूर गुल शावर कंदासीं। सिंधी आहियूं, असांजो फ़ख़्रु आहे पंहिंजे अजरक ऐं टोपी ते। ऐं असां ही जेको ॾींहुं आहे उहो तमामु जोशो ख़रोश सां मल्हाईंदासीं। सॼी सिंध जे जियापे जो वाहिद ज़रियो असां वटि सिंधु दरिया। सिंधु दरिया जे करे ई सिंध ते सिंध नालो पियो। ऐं असां जॾहिं सिंधु में साह जी ॻाल्हि था कयूं त माना असांजो जेको साह आहे उहो पाणीअ में आहे, उहो दरिया में आहे। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते 5 डिसंबर ते एकता जो क़ौमी कार्ड मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वियूं। मोरो में ॿारनि उठ गाड़ी ते ॼञ कढी क़दीमी रिवायत खे उजागर कयो, यानी ॿारनि तरफ़ां लोकगीतनि ते झुमरियूं। मटियारी में मलाखड़ो करायो पियो। कंबर में एकता तकरीब दौरान टैबलोस पेश। गुपचाणी में एकता म्यूज़िकल तकरीब दौरान फ़नकारनि सुर विखेरिया।
फैज़गंज में एकता रैली कढी वई। टंडोडियाम वेझो रोड़ी कैनाल ते ॾिया ॿारे सिंधु दरिया खे भेटा पेश। सिंधु वासिन तत्वा सिंधु तो में साह असांजो जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो वचन। जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जोत जलाइण वारा सिंधी ऐं खाक गसोन बणाइण वारा सिंधी आंधी खे जोत जलाइण वारा सिंधी सिंध अमड़ तो सां वचन सदके ही जान कंदासीं टोपी वारा जियन सिंध जिए अजरक टोपी वारा जियन सिंध असांजी जान आहे सिंध असांजी मान आ टोपी असांजो शान आहे शान आहे शान आहे शान आ मां जिते भी हुजा मां जिते भी हुजा हो सिंध तू ही जो थिया हिन जन्म लाए वचन थो कया घोर छॾ मां पंहिंजी जान सोहणीअ सिंधड़ीअ तां घोर छॾ मां पंहिंजी जान सोहणीअ सिंधड़ीअ तां जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी ॿोली मारू वड़न जी मिठड़ी ॿोल गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा 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 तुंहिंजी मिट्टी अज़मत वारी मुंहिंजी सिंधड़ी बागन वारी ही चए थी दुनिया सारी सिंध धरती शल जरकी तूं सदा जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंधियूं महराण जूं हीर गोवा खाण जिन में लाबलियूं महराण जूं ऐं सिंध जा ॿार बि एकता रंगनि में रंगजी विया। सकाफ़ती वेस ओढ़ल ॿारनि तरफ़ां टाइम न्यूज़ सां शेयर कयल वीडियोज़ में सिंध धरती सां मोहब्बत जो इज़हार। पंहिंजूं वीडियोज़ 0311201005 नंबर ते व्हाट्सएप करियो। इहे वीडियोज़ टाइम न्यूज़ ते नशर करण जो सिलसिलो जारी रहे। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।